ॻोठ जाम खान लगारी में यूनियन काउंसिल दाद खान जरवार जो वॾे में वॾा ॿ ॻोठ आहिनि, साहिब खान लगारी ऐं जाम खान लगारी, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त प्राइमरी स्कूल जंहिंखे ताला लॻी चुका आहिनि, उहे मासूम ॿार उन बंदि पियल स्कूल आॾो एहतजाज कंदे नज़र आया। उनखां पोइ हाणे उहे असां जूं नियाणियूं आहिनि, तालीम तबाह असांजी, पीअण जो पाणी कोन्हे असां वटि, अच वञ जो रस्तो कोन्हे असां वटि, हर बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल ही सिंध जी जेका आवाम आहे, तालके चंबड़ जी आवाम आहे, ही तक जे उन चूंडियल नुमाइंदनि MPAs MNAs मिनिस्टर साहबान जे लाइ हिकु सवालिया निशान आहे। जॾहिं इलेक्शन जो वक़्तु अचे थो त तव्हां अची ॻोठ ॻोठ घर घर वहण वस्ती अची हिननि मिसकीन पोरियत माण्हुनि खे इलाज कंदा आहियो त असांखे वोट ॾियो, तव्हांखे हर बुनियादी सहूलियतूं ॾींदासीं, तव्हांखे हर शइ ॾींदासीं। पर अफ़सोस जी अहिड़ी ॻाल्हि आहे, स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उनजी बिल्कुलु नाकारा आहे, चापड़ किरनि था, ही नियाणियूं कई भेरा काफ़ी भेरा ज़ख़्मी थियूं आहिनि। इन वक़्तु उहे नियाणियूं पंहिंजे उन फिटल स्कूल आॾो दाहे एहतजाज करे रहियूं आहिनि, तक जे चूंडियल नुमाइंदनि खे इलाज करे रहियूं आहिनि त तव्हां असांखे वोटनि एवज़ दर बदर धिका ठेला ऐं लाश ॾियो पिया। ख़ुदा जे वास्ते ही ज़ुल्म बंदि करियो। असां इन वक़्तु मौजूदु आहियूं जाम खान लगारी जे गर्ल्स प्राइमरी स्कूल मंझि। उहे मासूम नियाणियूं आहिनि जेको पंहिंजे हिन फिटल स्कूल ख़िलाफ़ एहतजाज करे रहियूं आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक पाण खे छा था ॿुधाइनि। ॻोठ जो नालो जाम खान लगारी आहे। असांजो स्कूल सफ़ा भॻो टुटो पियो आहे। असांखे स्कूल खपे। असांखे 10 खां 11 सालनि ताईं स्कूल बंदि पियो आहे, बंदि पियो हुओ, हाणे खुलियो आहे त सफ़ा बिल्डिंग ख़राबु आहे। स्कूल चापड़ किरनि था, ॿार ज़ख़्मी थी वञनि था, ऐं वॉशरूम न आहे हिते जी। मुस्कान आहे ऐं ॻोठ जो नालो जाम खान लगारी आहे। असां वटि वॉशरूम कोन्हे, वॉशरूम ठाराए ॾिनो, पाणी कोन्हे, स्कूल खां ख़तरो आहे, बिल्डिंग ख़राबु आहे, चापड़ किरनि था मथां, ॿार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अस्सलामुअलैकुम, मुंहिंजो नालो सनम आहे, असांजे ॻोठ जो नालो जाम खान लगारी आहे। असांजे स्कूल भॻो टुटो पियो आहे ऐं चापड़ किरनि था, ऐं वॉशरूम कोन्हे, पाणी कोन्हे, पीअण जे लाइ का सहूलियत असांजे स्कूल में कोन्हे। दरियूं मौजूदु न आहिनि, वॾो गेट बि न आहे, फर्नीचर बि कोन्हे। मुंहिंजो नालो ज़ाहिरा, ॿिए क्लास में आहियां। स्कूल भॻो पियो आहे, वॉशरूम कोन्हे, न को पाणी आहे, न को फर्नीचर, न को दर, न को दरियूं। आऊं चवां थो त ही नह अहल जेके हुक्मरान आहिनि उन्हनि जी इहा ग़लतियूं आहिनि। असां त ॻोठाणा जेके आहियूं उहे हर हक़ खां महरूम आहियूं। असांखे को बि हक़ सही माना में न मिलियो आहे। स्कूल जी जेका हालति आहे, न गेट रहियो आहे, न खिड़कियूं रहियूं आहिनि, न स्कूल जो को फर्नीचर आहे जिन ते ॿार ही पढ़ाई करे सघनि, न वरी हिते को उहो मिठो पाणी आहे। पाणी त असांजो ॿिन्ही ॻोठनि जो ख़तमु आहे। असां परे खां पाणी भरे ईंदा आहियूं उनजे, न त असांजो पाणी त असांजो अधु ॻोठ त मरी चुको आहे गुर्दनि जी बीमारी में, कारी साई में। जो असांजा अपील था करियूं हिन रियासत खे, हिन हुक्मराननि खे त असांखे ही स्कूल जी मरामत कराए ॾीन ऐं असांखे बोर कराए न को स्कूल में पाणी जो जेको फर्म करे ॾीन असांखे, ऐं वॉशरूम बिल्कुलु न आहे। उहो वॉशरूम असांखे ठाराए ॾीन जीअं नियाणियूं असांखे तकलीफ़ बि न थिए। उन जे करे असां इहा अपील था करियूं त असां महिरबानी करे असांजे स्कूल जी मरामत कराए ऐं स्कूल खे जंहिं क़ौम खे तबाह करिणो हुजे उन क़ौम जो तालीम खसे वठो। इहा ई सूरत हाल सिंध जे इलाइक़नि मंझि आहे। तालके चंबड़ जा काफ़ी अहिड़ा केतिरा ई इलाइक़ा आहिनि, केतिरा ई ॻोठ आहिनि जंहिं मंझि गर्ल्स स्कूल हुजे, बॉइज़ स्कूल हुजे, उन मंझि अहिड़े क़िस्म जा वेदन, अहिड़े क़िस्म जा कुलूर पेश थियनि था। असांजा चक जा चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु अचनि था वोटनि महिल। 5 साल खां पोइ जॾहिं वोटनि जो टाइम अचे थो, पोइ अची हिननि जे ई वालिदेन खे मिनतूं इलाज कंदा आहिनि त तव्हां वोट ॾियो, तव्हांखे हर सहूलियतूं मुहैया कंदासीं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं स्कूल खे दर न हुजे, जंहिं स्कूल जा गेट न हुजनि, जंहिं स्कूल जे बिल्डिंग जा चापड़ किरनि, ऐं जंहिं स्कूल मंझि डेस्कूं न हुजनि, किताब न हुजनि, पीअण जो पाणी न हुजे, वॉशरूम न हुजनि,
त उते इहो ई आहे त इना लिलाहे व इना इलाहे राजे ऊनी चवंदासीं। असां अहिड़े हालत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असांजी जेके मासूम नियाणियूं आहिनि जेके तव्हां ॾिसंदा त दाहूं कंदे नज़र अची रहियूं आहिनि। हीअ ख़ाली सिर्फ़ु हीअ ॻोठ न पर हर ॻोठ मंझि तव्हां ॾिसंदा अहिड़े क़िस्म जा कुलूर पीअण जे पाणी ख़ातिर उहे नियाणियूं असांजूं होटल खॾनि मंझि किरी फ़ौत थियनि थियूं, जिन जे मौत जो ज़िम्मेवार तक जा चूंडियल नुमाइंदा। ऐं हिन ॻोठ मंझि सवें ॿारड़ा तव्हां ॾिसंदा उहे स्कूल होॾा बंदि ताला लॻल आहिनि। हिन गर्ल्स स्कूल मंझि ही नियाणियूं तव्हां ॾिसंदा जेके दाहे रहियूं आहिनि पंहिंजे हक़नि ख़ातिर, पंहिंजे मुस्तक़बिल ख़ातिर, जेके जहालत वारी ज़िंदगी गुज़ारण खां बचण जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ मातम कंदे नज़र अची रहिया आहिनि। यकीनन तक जे चूंडियल नुमाइंदनि खे सिर्फ़ु पंहिंजूं अयाशियूं यादि आहिनि, पंहिंजा ॿार यादि आहिनि, पर ही उहे वोटर आहिनि जिन जे वोटनि ते तव्हां हींअर अयाशियूं पिया करियो। तव्हां वॾा बंगलनि में वॾनि गाॾियुनि में चढ़ी घुमो फिरो था। उहे सभु हिननि जी कयल मज़दूरी, हिननि जे कयल पोरे ते तव्हां धाड़ो हयो आहे। असां इहो वरी मुतालबो कंदासीं तक जे MPs MNAs मिनिस्टर साईं सरदार शाह साहब खे त तव्हां तालके चंबर जी हिकिड़े चकर विज़िट करे ॾिसो त तव्हांजे हर स्कूल मंझि दर्दनि जा दास्तान नज़र ईंदा।